नाज़रीन, बांदी मां हनीफ़ जमाली जी रिपोर्ट शामिल कंदासीं त बांदी में बरसात खां पोइ मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मच्छरनि जे आज़ार सबबि इंसान तोड़े जानवर सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इंतिज़ामिया पारां मच्छरमार स्प्रे न कराइण सबबि इंसान तोड़े जानवर सॼी राति मच्छरनि जे आज़ार सबबि सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ज़हरीले मच्छरनि सबबि इंसान सां गॾोगॾु जानवरनि खे बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि वकोड़े छॾियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई जानवर मरी रहिया आहिनि। रहवासियुनि इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त टाउन कमेटी बांदी, यूसी आमरजी ऐं यूसी अबुल हसन में मच्छर मार स्प्रे करायो वञे त जीअं रहवासी सुख जो साह खणी सघनि।